मौजूद साथियों अस्सलाम वालेकुम। हुसैन अब्बास आहियां। कुछ ॾींहं पहिरियां ॿ टे ॾींहं पहिरियां लाड़काणे में हिकिड़ो वाक़ियो पेश आयो। पुलिस अमलदार याकूब दायो उन पंहिंजी रिटायरमेंट वठणु पिए चाही ऐं उन जॾहिं को पुलिस वारो रिटायरमेंट वठंदो आहे त उहो शीट क्लार्क वटि वेंदो आहे केस। पोइ शीट क्लार्क वटि जॾहिं उहो वियो त मूंखे रिटायरमेंट वठणी आहे ऐं मुंहिंजो केस ठाहियो वञे त शीट क्लार्क आहे मोहम्मद नवाज़ मंगसी ऐं ॿियो जूनियर क्लार्क आहे मोहसन सोलंगी साहब। उन्हनि उन खां तमामु ॻरी रिश्वत तलब कई त पैसा ॾे त तुंहिंजी रिटायरमेंट जो केस ठाहे ऐं तो उहे रिटायर कयऊं ऐं उन पैसा न ॾेई सघियो। चयो पुलिस अमलदार ॾाढा मजबूर हूंदा आहिनि, उनजा ॿार बि खोड़ हूंदा आहिनि ऐं हेठीं क्लास जो सिपाही हूंदो आहे, उनजी का कमाई बि न हूंदी आहे। पोइ मिड़ेई जेको हुन ते इल्ज़ाम आहे बाक़ी वॾी कमाई ऑफिसरनि जी आहे। पैसा न ॾेई सघियो, उनखे हुननि रिटायरमेंट न कयो। हुन जज़्बात में अची एहतिजाज करे बाहि ॾिनी पाण खे, उहो सड़ी वियो। पोइ वरी उहो कराची में गुज़ारे वियो। उन ते हिकिड़ी इंक्वायरी वेठी हुई, DIG विहारी हुई। अच्छा, उन दौरान छा थियो त हिन ॿिन्ही पुलिस अमलदारनि यकदमि पंहिंजी बदिलियूं कराए छॾियूं। मंगसी साहब जेको शीट क्लार्क हो उहो शिकारपुर बदिली कराए वियो ऐं हिकिड़ो जेको मोहसन हुयो सोलंगी उहो कंबर शहदाद कोट जो हुयो। ख़ैर इंक्वायरी कनेक्ट थी, इंक्वायरीअ में ई ॾोही करार थिया ऐं पोइ DIG हिकिड़ो लेटर जारी कयो ॿिन्ही ज़िलनि खे। जिथे मोहसन सोलंगी कंबर शहदाद कोट में हो उन SP खे लेटर जारी कयो त हिनखे नौकिरी मां फ़ारिग़ कयो। उनखे उन नौकिरी मां कढी छॾियो, डिसमिस फ्राम सर्विस थी वियो मोहसन सोलंगी जूनियर क्लार्क। ऐं शीट क्लार्क मोहम्मद नवाज़ मंगसी शिकारपुर ज़िले में आहे ऐं उनजे डिसमिस जो अञा ताईं लेटर जारी न थियो आहे ऐं ख़बर न आहे त खालिद मुस्तफा क़परائي साहब उहो लेटर छो न जारी कयो आहे। उन ते वरी ॻाल्हायूं था पाण। असल में शीट क्लार्क छा आहे? शीट क्लार्क एॾो वॾो ताक़तवर उहिदो छो आहे? बाज़ार उहो हिकिड़ो पुलिस अमलदार आहे, ऑफिसर बि न आहे, पर शीट क्लार्क आहे। शीट क्लार्क वटि सॼे ज़िले जी जेके पुलिस अमलदार आहिनि उन्हनि जूं बदिलियूं, मुक़ररियूं ऐं उन्हनि खे वीज़ा ते मोकिलणु, उन्हनि खे लाइन हाज़िर करणु, उन्हनि खे मुख़्तलिफ़ घाटनि ते मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते उन्हनि खे डेपूट करणु, इहो शीट क्लार्क जो कमु आहे। शीट क्लार्क जी जेका पोस्ट आहे उहा करोड़ा रुपयनि में विकिरो थींदी आहे ऐं इहा जेका पोस्ट आहे इहा IG मुक़ररु कंदो आहे ऐं SP में बि ज़रूरत आहे। जेकॾहिं IG कंहिंखे शीट क्लार्क किथे मुक़ररु करे त उनखे DIG बि छेड़े न आहे सघंदो। छाकाणि त शीट क्लार्क जेको आहे उहो कमाऊ पुटु आहे जेको मंथली 12 खां 13 करोड़ रुपया कमाईंदो आहे सिर्फ़ु पंहिंजे पुलिस अमलदारनि मां। इहो ई शीट क्लार्क आहे, पुलिस अमलदारनि खे मोकिले छॾींदो आहे वीज़ा ते ऐं उहो हर महीने 10 खां 15 हज़ार रुपया उन्हनि खां उगाड़ी कंदो आहे। जेकॾहिं 600 पुलिस अमलदार वीज़ा ते वञनि था त इहे तक़रीबन 6 करोड़ रुपया ठहंदा। 6 खां 7 करोड़ रुपया सिर्फ़ु उहे आहिनि जेके वीज़ा ते वञनि था। वरी जेके पुलिस वारा पंहिंजूं नौकरियूं लॻाराईंदा आहिनि, बदिलियूं मुक़ररियूं कराईंदा आहिनि, उहे बि करोड़ा रुपया ठहंदा आहिनि ऐं जेको लाइन पुलिस जे अंदरि जेके फंड आहिनि ॿिया उहे बि करोड़नि जा आहिनि। मेस जो फंड अलॻि आहे। उन्हनि सभिनी खे बुरको जेको आहे ॾींदो आहे, उन्हनि खे सभिनी खे चट करण वारो आहे शीट क्लार्क। शीट क्लार्क जी बदिली कॾहिं कॾहिं मोहतरम आसिफ अली ज़रदारी साहब जहिड़ा ताक़तवर माण्हू बि शीट क्लार्क रखाईंदा आहिनि त असांजो शीट क्लार्क हुजे। शीट क्लार्क खे IG खां सवाइ SP बि नथो छेड़े सघे। अच्छा, शीट क्लार्क SP खे भत्तो पहुचाईंदो आहे, DIG खे पहुचाईंदो आहे, RPO खे पहुचाईंदो आहे। शीट क्लार्क जेको आहे सो IG ताईं इहो भत्तो पहुचाईंदो आहे, इन जी वंड थींदी आहे भत्ते जी। ऐं ईअं ई शीट क्लार्क पंहिंजे ॾाढ बदमाशी सां, ताक़त सां उहो सॼे ज़िले जे पुलिस डिपार्टमेंट खे हलाईंदो आहे ऐं पुलिस अमलदारनि ते जेके ज़ुल्म जा पहाड़ किराईंदो आहे उहो शीट क्लार्क हूंदो आहे। शीट क्लार्क जी करप्शन एॾी वॾी तेज़ ऐं ताक़तवर आहे जो उहो अच्छे कारे जो मालिक आहे। उहो DSP SHOs उन्हनि जूं बदिलियूं कराईंदो आहे, उन्हनि खां ख़र्चूं वठंदो आहे, तोहफ़ा वठंदो आहे ऐं ॿिया जेके प्राइवेट माण्हू आहिनि जेके पंहिंजे सिपाहियुनि जूं बदिलियूं मुक़ररियूं यारीअ में कराईंदा आहिनि उहे पिणु शीट क्लार्कनि खे तोहफ़ा ॾींदा आहिनि। सॼी सिंध में पुलिस सही तरीक़े सां जेकॾहिं ड्यूटी न करे सघंदी आहे त उन में शीट क्लार्क जहिड़ा जेके अमलदार आहिनि उन्हनि जो कसूरु आहे।
ज़ाहिर आहे पुलिस तंग थिए थी। पुलिस जो अमलदार सॼी राति नौकिरी करे थो, सॼो ॾींहुं नौकिरी करे थो। पूरी दुनिया में किथे बि न आहे त पुलिस अमलदार 24 कलाक ड्यूटी करे, पर सिंध में पुलिस अमलदार 24 कलाक ड्यूटी कंदा, 24 कलाक अज़ाब भोगींदा। अज़ाब ॿियनि जो कोन्दा भोगीनि, इन्हनि शीट क्लार्कनि जो भोगींदा। हर ज़िले ते हिकिड़ो शीट क्लार्क वेठो आहे जेको करोड़ ऐं अरबपति आहे, जंहिंजा एॾा वॾा असासा हूंदा आहिनि जंहिंजी हद न आहे। हाणे छा थियो त इहो जेको शीट क्लार्क हुयो मोहम्मद नवाज़ मंगसी, इन ज़ाहिर आहे पैसा तलब कया ऐं पुलिस वारा ॾींदा आहिनि, रिटायरमेंट बेरीअ पैसा ॾींदा आहिनि, केस ठहंदो आहे पैसा ॾींदा आहिनि, रिटायर थियण खां पोइ पैसा ॾींदा आहिनि, वरी जेका पेंशन खोलराईंदा आहिनि उन में बि पैसा ॾींदा आहिनि। माना इन्हनि सां केॾो वॾो ज़ुल्म आहे। इन्हनि जे बेवा औरतूं जेके आहिनि उहे वीचारियूं चकर कटींदियूं आहिनि, उन्हनि खां रिश्वतूं वठंदा आहिनि। हीअ माना हर क़िस्म सां, हर तरीक़े सां पुलिस अमलदारनि जे ख़ानदाननि खे बि लूटींदा आहिनि। इहे एॾा वॾा ज़ालिम आहिनि, हिननि ते को बि चेक बैलेंस कोन्हे को, ऐं हीअ ॾाढा मुड़ुस आहिनि। हाणे छा थियो आहे त याकूब दाए वारे मामले में DIG लेटर कढियो। कंबर शहदाद कोट जे ASP त मोहसिन सोलंकी जूनियर क्लार्क खे डिसमिस फ्राम सर्विस करे छॾियो आहे, पर शिकारपुर जो SSP साईं मोहतरम ख़ालिद मुस्तफा क़परائي साहिब बहितरीनु साखर खतणु ऑफिसर आहे, जंहिंजे ज़िले शिकारपुर में अचण साण अमन अमान जो वॾे में वॾो अहम गंभीर मसइलो हल थी चुको आहे तक़रीबन, ऐं उनजी रिट क़ाइमु कई आहे उन ASP साहिब। पर हाणे SSP साहिब ख़बर न आहे कहिड़ी मुसलत तहत या कहिड़े जेको आहे सो गठ जोड़ सबबु उनखे डिसमिस फ्राम सर्विस अञा ताईं न कयो आहे। हिन महिल जा जेके इतलात आहिनि, मुमकिन आहे त उनखे करे छॾे। सो आउं सम्झां थो त इहो जेको आहे SSP साहिबु ख़ालिद मुस्तफा क़परائي साहिब खे खपे त DIG साहिब जी जेका इंक्वायरी हुई उन इंक्वायरी रिपोर्ट में उहो ॾोही आहे, उनखे नौकिरी मां डिसमिस कयो वञे, उनखे कारियूं ॾिठियूं कढियूं वञनि। ख़ालिद मुस्तफा क़परائي साहिब पाण हिन हक़ में आहे, ऐं उमेदु कयूं था त अहिड़नि शीट क्लार्कनि खे सख़्त खां सख़्त सज़ा मिलंदी त जे ॿियो जेको पुलिस जो अमलो आहे उहो पाण बचाए सघे। इहो ई शीट क्लार्कनि जी ताक़त, ॾाढ ऐं ज़ोर जेको तमामु वॾो ज़ुल्म बर्पा कनि था।